ही जेको मुस्तक़िल अख़बारनि में अचे पियो त नवाज़ लीग हिकिड़ो पंहिंजो बयानियो ठाहे पई। यस, 3 माण्हुनि जो। हाणे बयानियो छा आहे जेको अख़बारनि में अचे पियो त भई इमरान ख़ान त रुगो बाजवा ते रखियो वेठो आहे, जनरल रिटायर्ड बाजवा ते। नवाज़ शरीफ़ चए थो कम बिग, यस, हिन खां वॾी ॻाल्हि कजे, बिग कॉन्स्पिरेसी कढी हा वॾी ॻाल्हि कजे त मुल्क जी ही दिवालियो जेको आहे हुन 5 माण्हू शामिल आहिनि। जी हा, इब्तिदा इमरान ख़ान, जी हा, जनरल बाजवा, जी हा, जनरल रिटायर्ड फैज़, जी हा, चीफ जस्टिस साकिब निसार, रिटायर्ड चीफ जस्टिस साकिब निसार, रिटायर्ड चीफ जस्टिस आसिफ सईद खोसा। सो 2 अॻूणा चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जा यानी जुडिशरी, हिकिड़ो DGI साहिब, हिकिड़ो DGI, हिकिड़ो चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ ऑफ आर्मी स्टाफ एंड ऑफ कोर्स हिकिड़ो पॉलिटिशियन, प्राइम मिनिस्टर, यानी हिकिड़ो पॉलिटिशियन 4 इदारनि जा माण्हू जी रिटायर्ड। जी हा, सो जॾहिं इमरान ख़ान जेको ही पंहिंजी हिकिड़ी नैरेटिव ठाहिण वञे ठाही अथसि एंटी इस्टेब्लिशमेंट या इंस्टीट्यूशन्स खे थोरो करे पियो क्रिटिसाइज़, थोरो न सवायो करे कल्ह बि बाक़ाइदा, ठीकु आहे। त हाणे हू चवनि था त अच्छा पाण वॾो ॿिया वधीक नाला खणूं, त ही एतिरो आसान न आहे त हिकिड़े जनरल बाजवा ते रखी ॻाल्हि करे छॾियो। जनरल फैज़ किथे वियो? जी हा, वॾी कॉन्स्पिरेसी आहे। जनरल रिटायर्ड फैज़ किथे वियो? साकिब निसार किथे वियो? साकिब निसार किथे वियो? खोसा साहब, आसिफ सईद खोसा साहब किथे वियो? जी हा, त हाणे अगरि ही पब्लिकली हिननि जा नाला खणी बैशिंग शुरू थींदी, जी हा, हिकिड़े पासे इमरान ख़ान बैशिंग करे पियो, त इंस्टीट्यूशन्स जेके आहिनि, 2 जेके मेजर इंस्टीट्यूशन आहिनि जेके माज़ी में हथ मिलाए ज़िंदगी हिननि गुज़ारी आहे, हमेशह असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट, असांजी जुडिशरी, वरी न गॾु थी वञनि त यानी पोइ छा थींदो त पोइ हिन मामले ते त ही 2 इंस्टीट्यूशन्स जेके आहिनि हिननि जा माण्हू जेके आहिनि उहे ज़िम्मेवार आहिनि मुल्की हिन सॼे सूरत जो। उन ते इमरान ख़ान ऐं नवाज़ शरीफ़ में इतफ़ाक़ राय थी वेंदो। हाणे इतफ़ाक़ राय थी वेंदो त ही हिकिड़ी घिटी पाड़े में फ़िलहाल इमरान ख़ान बाजवा साहब जो मशहूरी कई आहे, पोइ जनरल रिटायर्ड फैज़ जी उहे मशहूरी ते आहिनि, लेकिन पोइ उनखे घटवत बि ॻाल्हाए वेंदो न। पोइ सिर्फ़ु नवाज़ लीग छो सिर्फ़ु PTI छो ॻाल्हाईंदी? सुर में सुर जेको आहे PDM एटलीस्ट नवाज़ लीग बि मिलाईंदी, छाकाणि त नवाज़ लीग हाणे ही जेको एंटी इस्टेब्लिशमेंट नैरेटिव जेको आहे, ॾिसो सवाल इहो आहे त जनरल आसिम मुनीर साहब खे केरु बि क्रिटिसाइज़ न पियो करे, लेकिन हर इंस्टीट्यूशन त क्रिटिसाइज़ थिए पियो न। पहिरीं थींदो हो ज़िया जो नाला भितनि ते हलायो, उन ते घटवत ॻाल्हायो, पर हू पावर में हूंदो हो डायरेक्ट। ऐं ॿी ॻाल्हि इहा इहा थींदी त हाणे हर ऑफिसर चाहे जुडिशियल हुजे, यूनिफॉर्म हुजे या कहिड़ो बि हुजे, उनखे थींदो त यार सुभाणे रिटायर थींदसि, कतराईंदो, सुभाणे रिटायर थींदसि त हीअ त सभु ॻिची पइजी वेंदा। पर हिन सॼे वावेला मां हासिल छा पियो थिए? हासिल थिए पियो त असीं जेको आहे केतिरो वधीक ताड़ियूं वॼायूं ऐं असां वोट वठूं। वोट वठण लाइ फ़िलहाल नवाज़ शरीफ़ साहब तयारु न आहे, ऐं नवाज़ शरीफ़ साहब हाणे चए थो त कम वॉट में, भले घणी पाण अची वञनि, भले सिस्टम डीरेल थी वञे, ऐं हू सम्झे पियो त सिस्टम हीअं, हू बि सम्झे पियो, पीपल्स पार्टी लीडर बि सम्झे पई, लीडरशिप बि सम्झे पई त हींअर सिस्टम डीरेल थियण जो इम्कान तमामु घटि आहे, छाकाणि मुल्क में पैसो कोन्हे। तंहिंजे करे ही मौक़ो आहे त सुर में सुर मिलाइजे, ऐं सुर में सुर मिलियो त पोइ हिकिड़ी हदूं हूंदियूं आहिनि, जंहिं हदनि खां पोइ शयूं बर्दाश्त खां ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि।